मूंखे त बचपन खां ई मुंहिंजो इन मौसीक़ीअ सां रूह रहियो। हालांकि तव्हांजे घर में या किथे बि को बि परे परे ताईं मुंहिंजे घर में कोन हो, हा न न को वॼाइण वारो न ॻाइण वारो। ऐं अल्हम्दुलिल्लाह लखे सन मालिक जा त मूंखे इन ॾात सां नवाज़ी। पोइ वरी स्कूल में पहुतुसि त ख़बर पई त मुंहिंजो आवाज़ु सुठो आहे ऐं पसंदि कयो पियो वियो। इन तरीक़े सां अहिड़े तरीक़े सां पोइ सफ़र। पोइ बाक़ाइदे माना तव्हां ख़ान साहब उन वक़्त जो मशहूरु गवई हो कुदरतुल्लाह ख़ान वटि कीअं पहुतो? तव्हांजो उस्तादु जेको आहे सही। ऐं मैट्रिक पास करे पोइ मूंखे ॾाढो शौक़ु थियो त टीवी ते ऐं रेडियो ते पहुचणु। जी जी। ऐं तॾहिं रेडियो ऐं टीवी जो रोज़ जो दौरु हो। हा। ऐं ॾाढो पहुचणु मुश्किल बि हूंदो हो, पर शौक़ु हो, ज़ौक़ु हो त जेकर मुंहिंजो गीत रेडियो ते हले या टीवी ते अच जी सॉरी उन करे माइग्रेट कयो तव्हां दादू खां माइग्रेशन सर्टिफिकेट वठी ऐं मां कराची में एडमिट थियुसि। छा ज़बरदस्त। सिंध मुस्लिम साइंस कॉलेज में इंटर मां उतां करणु पई चाही। ऐं पोइ NJV इंजीनियरिंग NED में दाख़िला मूंखे न मिली सघी। पोइ मेहरान यूनिवर्सिटी में कोशिशि कई। उन दौरान पोइ असांजो साईं SM कुरैशी साहिबु हूंदा हुआ वाइस चांसलर। जी जी। उहो ज़ाहिर जिते राग हूंदो हुते त ज़रूरु रिंगटी हूंदो ऐं गोड़ घमसान हूंदो। शाम थींदी ऐं पोइ किथां थाली वॼंदी, किथां गिलास, किथां चमचो। पोइ इहे सभु छोकिरा गॾिबा, ॾाढो गोड़ घमसान माहौल हूंदो। कुझु पढ़ण वारा बि हुआ जेके डिस्टर्ब थींदा। पोइ साईं मूंखे हिकिड़े दफ़े सॾु करे हिकिड़ी सलाह ॾिनी त हेतिरा इंजीनियर हे तव्हां सां गॾु पढ़नि पिया था, तव्हांजो मां अची चुको हुउसि रेडियो टीवी ते, मुंहिंजी एंट्री बि थी चुकी। तव्हां हिन में नालो बि तव्हांजो माशाल्लाह थी वियो आहे, तव्हां छो नथा जेको इन में अचो फील्ड में। सही। मां लबैक चयो, मुंहिंजो बिस्मिल्लाह साईं मूंखे तव्हां अॼु खां पोइ हिते यूनिवर्सिटी में न ॾिसंदव। अच्छा अच्छा। पोइ ईअं तव्हां वरी ख़ान साहब वटि कीअं था पहुचो? ख़ान साहब वटि तव्हां ज़िक्र बि कयो साईं ख़ान साहब जो, त उन दौरान कराची में जॾहिं रहियुसि त पोइ चंद उस्तादनि सां मुंहिंजो वास्तो थियो। उस्ताद फ़िरोज़द्दीन मौसीक़ार हुयो जेको तमामु मूं ते महिरबानी हुयो ऐं मुंहिंजे लाइ उहो बि उस्तादु हो। छो जो पहिरीं मुंहिंजी उन सां वाक़फ़ियत थी। उन्हनि मुंहिंजा गीत मूं ॾे नेणनि कंपोज़ कयो जेको पहिरियों सॉन्ग हो मुंहिंजो रेडियो ते। उन्हनि मूंखे ख़ान साहब कुदरतुल्लाह ख़ान जो शागिर्दु करायो। माशाल्लाह। माना पहिरियों धाॻो उन खां धाॻो मां उन्हनि खां ॿुधायो ऐं मां 3 साल उन्हनि वटि रियाज़त कई। माशाल्लाह।